ओके, तव्हांजो स्वागत आहे सिंधी ॿोली ओताक में। अॼु असां कुझु श- सिंधी कविता जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं ही पहिरीं कोशिशि आहे, अॻियां होपफुली वधीक थींदो। तव्हां सभिनी जो स्वागत आहे जेके बि जॉइन थिया आहियो। ऐं मां पहिरीं सामी जे बारे में कुझु ॻाल्हाईंदुसि ऐं पोइ उन जा 7-8 बैत आहिनि जेके उहे पढ़ंदुसि ऐं पोइ जेकॾहिं कंहिंखे सुवाल जवाबु हूंदो त कबो, वरी पोइ अॻियां सचल जा कुझु बिल्कुलु थोरा तमामु बैत पढ़ंदुसि ऐं उनखां पोइ 2-3 जदीद मॉडर्न जेके हिन वक़्तु हली रहिया आहिनि उहे पढ़ंदुसि। त कोशिशि इहा आहे त माण्हुनि ताईं सिंधी कननि ताईं सिंधी ॿोली पहुचे। सामी जेको आहे शाह सचल सामी जी जेका त्रिमूर्ति चवंदा आहियूं असां सिंधी शाइरीअ जी, जेके असांजा पायोनियर्स आहिनि सिंधी पोएट्री जा, उन्हनि खां पहिरीं बि थिया आहिनि। एक्चुअली काज़ी कादन खे पहिरियों पोएट ॻणियो वेंदो आहे सिंधीअ जो। त सामी 1743 में ॼाओ ऐं 1850 में चालाणो करे वियो, इहो चयो वेंदो आहे। हालांकि इन में रेंज आहे, छाकाणि त पकी ख़बर न आहे त उन्हनि जी उमिरि 107 साल जीअं हिते ॾेखारियल हुई या 92 साल रेंज आहे, त पर काफ़ी लंबी ज़िंदगी सामी रहिया। सामी अखर एक्चुअली सिंधीअ में जेको आहे उहो सामी अखर जेको थींदो आहे हिंदी संस्कृत में, उनजो ई हिकु शॉर्ट फॉर्म आहे। स्वामीअ मां सामी थी वियो आहे। ऐं सामी चैन राय बचोमल जेको हुयो उनजो पिता, उहो वापारी हो, शिकारपुर में वॾो उन्हनि जो बिज़नेस हो। ऐं चैन राय बचोमल सामी बि पाण बिज़नेस में हो, गृहस्थी हो, ऐं उनजी औलाद हुई घनश्याम दास करे उनजो पुटु हुयो, जंहिं एक्चुअली उहे इन जा जेके बैत लिखियल हुआ उहे हिकु मटके में विझंदो वेंदो हो चैन राय बचोमल, ऐं उहे कंहिं नमूने सांढिजी विया। ऐं उन खां पोइ कुझु माण्हुनि जी ॾाढी वॾी महिनत सां उहे अॼु ताईं असां ताईं पहुता आहिनि। ऐं असांखे उन्हनि जो शुरूआति में शुकुरु करणु खपे। कुझु स्कॉलर्स महिनत करे उहे सभु सांढे करे बैत ऐं दोहा ऐं कविताऊं असां ताईं पहुचायूं आहिनि, श्लोक आहिनि। छाकाणि त हिनखे श्लोक इन करे वापरींदा आहिनि जानी की जनरली सामीअ जे लाइ, छो जो हुनखे वेदनि जी वाणी करे सिंधीअ में ॿुधाई, त इन करे वेदनि में श्लोक थींदा आहिनि ऐं सामीअ सिंधीअ में वेदनि जी वाणी सुनाई, त लॻभॻि उन सां अखर जेको आहे, लफ़्ज़ जेको आहे, श्लोक कनेक्ट थी वियो। लॻभॻि अधु जीवन शिकारपुर में, अधु जीवन अमृतसर में रहिया सामी। ऐं जेको उन्हनि जो पोएट्री आहे मोस्टली उहा उन्हनि अमृतसर में कंपोज़ कई, ऐं उन में उहा लिखियल बि गुरमुखी स्क्रिप्ट में आहे। सामीअ जी पोएट्री तव्हां जॾहिं पढ़ंदा त तव्हांखे महसूसु थींदो त हू वॾो स्कॉलर हो, हुनखे वेदनि जो नॉलेज हुयो, ऐं ॿिया बि हुन स्टडी कया हुआ घणेई किताब, ऐं उनजो नॉलेज हुन में घणो कुझु आहे, उहो हुन मां साबित थिए थो जेकॾहिं माण्हू पढ़े त। ऐं ही दौर हो जेको 16वीं 17वीं 18वीं 19वीं सदी जेको आहे, भारत में हिकु भक्ति मार्ग जो दौर हलियो हुयो, ऐं उनजो असर बि सामीअ जे हिन ते कविता ते आहे। ऐं जेको मां अॻियां कोट कंदुसि हाणे, लाल सिंह अजवाणी जेको हिकु प्रोफेसर हो जंहिं वॾो कमु कयो आहे असांजे सिंधी ॿोलीअ में लिटरेचर लिखण ते, उन में सम्झाए थो भई उनजो कॉन्टेक्स्ट छा आहे। छाकाणि त पोएट्री खे सम्झण लाइ कंहिंजी बि उनजे उन वक़्तु समाज खे सम्झण बि ज़रूरी आहे, त उहो थोरे में मां बयानु कंदुसि हाणे। सामीअ जो गुरु हो स्वामी मेघराज, उहो उनखे पंहिंजो गुरु मञींदो हो। ऐं हीउ जेको आहे किताबु आहे जंहिंमां मां पढ़ंदुसि, हीउ 1955 में पब्लिश थियो सिंधी साहित्य अकेडमी दिल्ली मां। ऐं प्रोफेसर हिन जो राइटर आहे प्रोफेसर भोजराज होचंद नागराणी, BH नागराणी, तमामु वॾो प्रोफेसर हो ऐं लेखक हुयो। ऐं मां जोड़े करे हीउ रखियो आहे साम्हूं तव्हांजे हिकु स्कैन कापीअ जो। हीउ एक्चुअली आहे लाल सिंह अजवाणी जो जेको प्रोलॉग लिखियलु आहे न हिन में किताब जो, उन जो हिकु शॉट आहे। ऐं हिन में उहो सम्झाए थो जेके जंहिंखे थोरी बि सम्झ में ईंदी हूंदी अरबी सिंधी, पर हिन में जेको ॾेखारिया थो पियो हिते, उहो इहो थो ॾेखारणु चाहे त हिते इहो थो ॾेखारणु चाहे त भई शाह सचल ऐं सामी जेके हुआ उहे उन दौर जा हुआ कवि जॾहिं भारत में तुलसीदास, मीरा, संत कबीर, गुरु नानक इहे थिया, त इहो भक्ति जो हिकिड़ो माहौल पैदा थियो हो
जेको हुन अजवाणी ऐं हिकिड़ो ॿियो आहे अडवाणी करे ॿियो हुयो राइटर, उन्हनि जो चवण इहो त भई जीअं यूरोप में रिनेसां थियो और 15वीं 16वीं सदी में जेको इटालीअ में शुरू थियो ऐं पोइ लास्ट में अची करे इंग्लैंड में पहुतो, जंहिंजे करे उन वक़्तु जेको शेक्सपियर आहे या मिल्टन आहे या ॿिया पोएट्स थिया वॾा, शेली वग़ैरह, त उहो उनजो रिनेसां जो हिकु पीरियड हो जेको कैप्चर थियो यूरोप जे लिटरेचर में, ख़ासि करे इंग्लिश लिटरेचर में उनजो वॾो असरु अॼु ताईं आहे। त उन सां कंपेरिज़न करे ऐं ॿुधायो आहे उन्हनि हिन आथर बि ऐं उन खां पहिरीं ॿिया बि, त भई भारत में जेको चालू थियो संत तुलसीदास, मीरा, कबीर, उहो सिंध में पहुचंदे पहुचंदे 17वीं 18वीं सदी थी वई। ऐं जीअं हू नेक्स्ट स्लाइड ते मां हाणे कोट कंदुसि, पढ़ंदुसि बाक़ाइदे, जेको ही लाल सिंह आजवाणी लिखियो आहे, ही मां कोट थो कयां अजवाणी खे। मूं सामीअ जा श्लोक नाज़ुक चपनि मां तुलसी, मीरा, सूर, हिते सूरदास आहे, सूर, कबीर ऐं गुरूअ जी वाणीअ सां गॾोगॾु ॿुधा आहिनि, ऐं मूंखे ॾिसण में आयो आहे त सभु हिक ई हार जा गुल आहिनि, हिक ई माला जा मोती आहिनि। अलबत गुलनि जे रंग ऐं बोए माना ख़ुशबू, बनावट ऐं सजावट में फ़र्क़ु आहे ऐं मोतियुनि में बि आब ऐं कद जो तफ़ावत मिड़ेई आहे, पर मुख़्तलिफ़ गुल हिक ई सुगंधे हार में पिरतियल आहिनि, ऐं नमूने नमूने जा मोती हिक ई माला खे ज़ैब बख़्शे रहिया आहिनि, माना हिकु शोभा बख़्शे रहिया आहिनि। संत कवि दौर जो ज़िक्र कंदे मूं पहिरीं ई ध्यानु छिकायो आहे, इहे जेको पहिरीं हुननि लिखियो आहे 2 पेज पहिरीं, उन जे तरफ़ त ॿुधाए, संत कवि दौर जे ज़िक्र कंदे मूं पहिरीं ई ध्यानु छिकायो आहे त 15वीं 16वीं सदीअ में जे परम पुरुष ऐं संत हिंद में प्रगट थिया ऐं 18वीं सदीअ में उहे सिंध में, जिन जी मधुर वाणी जनता जे ततल हिरदे ते छंडो विधो ऐं उन्हनि जो मन नयो प्रिय जे पार ॾे, से न की ख़ालिस हिंदू हुआ न नज मोमिन। त ही हिते मां पूरो थो कयां हिन जो कोटेशन, त इहो ॿुधाइण थो चाहे त भई उहो कॉन्टेक्स्ट छा हो हुनजो पीरियड जो। ऐं नेक्स्ट स्लाइड ते मां ही 7 बेतनि जो शॉर्ट खयो आहे, पर मां ही पढ़ंदुसि त तव्हांखे पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, जेकॾहिं पढ़ी सघो था त ज़रूरु इंजॉय कयो। हाणे ही जेको किताब हिन वक़्तु आहे मुंहिंजे हथ में, सामीअ जा श्लोक, उन में जेको उन्हनि ऑर्गेनाइज़ कयो आहे किताब खे, उहो हिकु अलॻि अलॻि चैप्टर्स में कयल आहे, ऐं चैप्टर्स में बि जीअं आहे माया, फ़कीर, अविद्या, अहिड़े क़िस्म जा नाला आहिनि। उन में इहो बि ॾिनल आहे त भई माया वरी ब्रैकेट में लिखियल आहे अलफ़, ए, त उहो जॾहिं किताब जो तव्हां प्रोलॉग पढ़ो त उन में ख़बर पवे थी त सामी काफ़ी लंबे अरसे ताईं लिखियो, माना सम्झो पंहिंजे जीवन जा 50 60 70 साल उन्हनि लिखियो। त जीअं माण्हू वॾो थिए थो त इवॉल्व थिए थी हुनजी थिंकिंग, वीचार, त हुनजो लिखण जो तरीक़ो बि बदिलजे थो। त अलफ़ में हिननि ईअं चयो आहे, पर जेके बैत हिननि अलफ़ में रखिया आहिनि श्लोक, उहे हुनजे ज़िंदगीअ जे अॻे पासे जा आहिनि, माना जॾहिं हू रिलेटिवली यंगर हुआ, ऐं जेके वधीक पोइ लिखियल आहिनि ज़िंदगीअ में, भई जॾहिं हुनखे वॾो अज़्मदो थियो, त मां सम्झां थो उमिरि जे हिसाब सां लिखियल हूंदो उहो अख़र, त उहे वरी उन्हनि चैप्टर खे 2 नालो ॾिनो आहे, माया अलफ़, माया 2। ऐं मां ख़ुदि कोशिशि पियो थो कयां कंपेयर करण जो, भई माया अलफ़ ऐं माया 2 में जेके शेर आहिनि, कविताऊं आहिनि या श्लोक आहिनि, उन्हनि में कोई लैंग्वेज में एॾो वॾो फ़र्क़ु आहे छा। हालांकि मां ॾाढी स्टडी न कई आहे, पर मूंखे थोरो फ़र्क़ु लॻो आहे। हाणे मां पहिरियों नंबर पढ़ी रहियो आहियां, फर्स्ट नंबर। ही श्लोक आहे, अणहूंदे अणहूंदी अणहूंदे, you can see that, I hope you can see the cursor, red circle, अणहूंदी बाज़ी तुंहिंजे करे सिद्ध थी, अणहूंदी बाज़ी तुंहिंजे करे सिद्ध थी, कल्पित जे कलंक सां सामी तो साजी, कढी पांजी पाण ही, कढी पांजी पाण ही,
थो मिंथ मोथाजी, हिते ता लिखियल आहे पर आई थिंक वो टाइपिंग एरर आहे, मोथाजी हुअणु खपे। थो मिंथ मोथाजी ड़ी थिए राज़ी पट ॾेई तूं पाण खे। हिन में ॿ टे अखर ॾुखिया आहिनि, जीअं अणहूंदी बाज़ी, बाज़ी माना रांदि या खेल, तुंहिंजे करे सिद्ध थी, त उहो माना हिकु कॉस्मोस खे क्रिएट करण वारे जी, रचना करण वारे खे चई रहियो आहे भाई हिकु न थियण वारी रांदि तो पंहिंजे पाण क्रिएट कई आहे, ऐं कल्पित कलंक सां, माना हिनखे जेको इमेजिनरी जंहिंखे माया चऊं था, कल्पित कलंक सां इमेजिनरी हिकु संसार क्रिएट कयो आहे। सामी तो साजी, साजी माना ठाहिण या सिंगारण या तयारु करणु। सामी तो साजी कॾहिं पंहिंजी पाण ई थो मंथ में मोथाजी, माना उहो पंहिंजो पाण खे ई तो इज़ार माना चइबो आहे भई रिक्वेस्ट करे, इरजी करे, हिकिड़ो अखर आहे सिंधीअ में रिक्वेस्ट जो, त उहो मिंथ थो करे पाण खे, ऐं रिड़ी थिए राज़ी पट ॾेई तूं पाण खे, माना पाण खे हिकु रूप ॾिनई। पट माना रूप, पट जा ॿ अखर माना थींदा आहिनि, हिकु पट माना घूंघट, ढकण, कपिड़ो, ऐं ॿियो थींदो आहे पट माना रूप, आकार। त रिड़ी थिए माना पाण खे हिकु इमेजिनरी कॉस्मोस क्रिएट करे माया सां, ऐं पाण खे ॾिसी करे ख़ुशि थो थिए, ईअं उनजो चवण जो मतिलबु मुंहिंजे हिसाब सां। अणहूंदी बाज़ी तुंहिंजे करे सिद्ध थी, कल्पित जे कलंक सां सामी तो साझी, कढी पंहिंजी पाण ई थो मिंथ मोथाजी, रिड़ी थिए राज़ी पट ॾेई तूं पाण खे। हाणे मां ॿियो नंबर थो पढ़ां। धरी कोह प्यार सामी माया मोह सां, धरी कोह प्यार सामी माया मोह सां, एक क्वेश्चन मार्क आहे। अथी सभु अविद्या संदो अणहूंदो इसरार, जीअं नांग नोड़ीअ में सुपने में संसार, कर्ण जीअ जी ख्वार, कर्ण जीअ जीव, कर्ण जीव ख्वार मिर्ग तृष्णा जे जल में। हिन में फर्स्ट जेका लाइन आहे, धरी कोह प्यार, धरी माना माना रखण, कोह प्यार छो प्यार थो करी पियो माया मोह सां। हिते कोह जेको अखर आहे उहो आहे माना भई छा लाइ। हूअं त कोह माना ॿ मेल डिस्टेंस बि थींदो आहे, उहो कोस मां निकितल आहे कोह, भई छा लाइ। धरी छो प्यार माना छो माया सां प्यार थो करी। अथी सभु विद्या अणहूंदो इसरार, इसरार माना गुज या सीक्रेट, जेको न सम्झ में अचे ॻाल्हि। जीअं नांग नोड़ीअ में सुपने में संसार, इहा जेका टी लाइन आहे उहा सिधी सही वेदांत जी लाइन आहे, जेका आदि शंकराचार्य बि वेदांत में सम्झाइण लाइ जेको अविद्या आहे या माया जो कॉन्सेप्ट सम्झाइण लाइ इहो ॾाढो यूज़ थियल आहे उपनिषदनि में। जीअं नांग नोड़ीअ में सुपने में संसार, असां नोड़ीअ खे नांग सम्झंदा आहियूं, हुनखे सच सम्झी करे पुॾकी वेंदा आहियूं, त उनखे सम्झ में। ऐं साॻियो ई हेठां मेटाफोर बि अचे थो ॿिए लाइन में, कर न जी ख्वार, पंहिंजो पाण खे परेशान न कर मिर्ग तृष्णा जे जल में। उहो सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, होप जेको मिर्ग तृष्णा जो कॉन्सेप्ट आहे। त हीअ आहे ॿियो नंबर। टियों नंबर आहे माया भुलाई विदो जीव भरम में, अणहूंदे दरिया में गोता नित खाए, सामी ॾिसे की न की मुंहुं मड़ीअ में पाए, सतगुर जागाए त जागी जुड़े। वी आर टॉकिंग अबाउट दिस सेकंड वन, त धरी कोह प्यार सामी माया मोह सां, अथी सभु अविद्या संदो अणहूंदो इसरार, जीअं नांग नोड़ीअ में सपने में संसार, कर्ण जी ख्वार मिर्ग तृष्णा जे जल में। ऐं टियों नंबर जेको आहे, हिन में रिपीटेशन काफ़ी आहे, तव्हां ॾिसंदा। हाणे मां जीअं ॿुधाईंदुसि त माया भुलाए विधो जीव भरम में, अणहूंदे दरिया में गोता नित खाए, सामी ॾिसे की न की मुंहुं मड़ीअ में पाए, सतगुर जे जागाए त जागी जुड़े पाण सां। हिन में अगेन साॻियो ई माया जो कंसेप्ट आहे, भई माण्हू खे मुंझाए थी छॾे पई, पर सामी हिकिड़ो हिट ॾिए थो, भई सामी ॾिसे की न की मुंहुं मड़ीअ में माए, माना मड़ी माना
हूअं त चइबो आहे झूपड़ीअ खे, पर हिन वक़्तु जेको आहे हिन में जेको मूंखे लॻे थो यूज़ थियल आहे जिस्म या पंहिंजो पाण में जाती पाइण लाइ जीअं चइबो आहे पंहिंजे अंदर में लुक इनसाइड यू काइंड ऑफ कॉन्सेप्ट आहे। सामी ॾिसे की न की मुंहुं मड़ीअ में पाए सतगुरु जाॻाए त जाॻी जुड़े पाण सां, माना पोइ पाण खे सुञाणे सघे थो। चौथो नंबर आहे माया भुलाए विधो जीव भरम में। ॾिसो रिपीट थिए थो, थर्ड में बि हुयो ऐं चौथे में बि थो अचे। माया भुलाए विधो जीव भरम में पाण पंहिंजो पाण में वेठो विञाए, सुपने में सामी चए कोट जन्म पाए, अविद्या पट लाहे जागी ॾिसे की न की। रिपीटेड मैसेज आहे पर ब्यूटीफुली प्रेज़ेंटेड आहे। माया भुलाए विधो आहे, पाण पंहिंजो पाण में वेठो विञाए, पाण में ई विञाए छॾियो आहे। सुपने में सामी चए कोट जन्म पाए, कोट माना हिते करोड़, कोटि कोटि प्रणाम चवंदा आहियूं, कोट जन्म पाए अविद्या पट लाहे, माना अविद्या जो जेको पर्दो आहे उहो जेसिताईं हटाए सघिबो, हटाए तॾहिं पाण खे उहो जागी करे ॾिसी सघंदो भई हुन जो असली रूप छा आहे, कहिड़े क़िस्म जी मुंहिंजे हिसाब सां माना आहे। वरी पंजो, माया भुलाए विधो जीव भरम में पाण पंहिंजो पान में, पाण पंहिंजो पाण में वेठो विञाए। ॿई रिपीट थिया, ॿई आहिनि जेके। अण हूंदे दरिया में गोता नित खाए, मुंहुं मड़ीअ में पाए सामी ॾिसे की न की। साॻियो ई वापसि थो अचे हिते। जस्ट चवां त हिन किताब में लॻभॻि 3500 श्लोक आहिनि सामीअ जा। माया, हे 6 नंबर, माया भुलाए विदा जीअ भरम में सामी ॾिसे कोट को मुंहुं मड़ीअ में पाए, कोन को मुंहुं मड़ीअ में पाए, जंहिंखे अविद्या निंड मुंहुं सतगुरु जाॻाए, सो वेही वॼाए नगारो निर्बाण जो। ऐं साॻियो ई मैसेज आहे, पर चए थो भई जंहिंखे अविद्या निंड मुंहुं सतगुरु जाॻाए। हिते अॻु गुरूअ जी महिमा ॾाढी ईंदी आहे सामीअ जे श्लोकनि में। त गुरु जॾहिं जाॻाए त सो वेही वॼाए नगारो, नगारो माना ब्युगल, निर्बाण जो। हे संस्कृत अखर जेको निर्वाण आहे उनखे सिंधीअ में निर्बाण चयल आहे। माया भुलाए विदा जीअ भरम में सामी ॾिसे कोन को मुंहुं मड़ीअ में पाए, जंहिंखे अविद्या निंड मुंहुं। ब्यूटीफुल सिंधी आहे हीअ। असां चवंदा आहियूं जनरली भई निंड मां, पर हिते हिकु मिठास आहे, जंहिंखे अविद्या निंड मुंहुं, मुंहुं अखर हिते वापरियल आहे, लफ़्ज़ वापरियल आहे। सतगुरु जाॻाए सो वेही वॼाए नगारो निर्बाण जो। ऐं 7 नंबर, माया भुलाए विदा जीअ जहान जा, नाना रूप रचे करे वेठा ठठ ठाहे, पाणो वाणो मत खे सबको वॾाए, मुंहुं मिड़ीअ में पाए सामी ॾिसे कोन को। ऐं हिते साॻियो ई नमूने चयो भई माया अलॻि अलॻि रूप ॾेखारे थी पंहिंजा, ऐं माण्हू हुन में भुलिजी था पवनि पाण में। पाणो वातो मत खे, माना माण्हू मद में अची था वञनि, अहंकार में अची था वञनि, ऐं सभु को पाण खे वॾाए थो पियो, पर पंहिंजे अंदर में कोई जाके नथो ॾिसे पियो भई हुनजो असली रूप छा आहे। त ही 7 आहिनि जेके मूं पढ़िया। ऐं मां जेकॾहिं नेक्स्ट ते वञा, साईं तव्हां स्लाइड अपडेट कजो प्लीज़। हा, Hiru, you want to come? Please come. मां वापस शुरू तो कयां स्लाइड शेयर करण। Yeah. No, just wanted to understand, are these under certain categories, how they've been written out, like whatever you recited just now? Are they part of, like, if it's a beginning, then is there a heading to it? What is it about? Or what is any category to which it is attributed? Yeah, actually, if you see, the book has got an index in the beginning, and they have headings, like it's a content list, and they are basically titles, words like Maya, Avidya, Murak, Agyani. So it is in 3 parts. The book is in 3 parts. First part is about Maya, Avidya, Murak, Agyani, Vesasi, Bhavana. Then part 2 is about Sadhu Mahima, about sadhus and their character, Ishwar ji Mahima, Gurmukh ji Mahima, Sad Sangat ji Mahima, अहिड़े नमूने। ऐं टियों जेको आहे, it is more about
values I feel are जीअं मां तव्हांखे ॿुधायां हेडिंग भक्ति, सिक, प्रेम, नेही, माना ह्यूमिलिटी, मोहब्बत, इश्क, सुहागण, अहिड़े नमूने 3 पार्ट्स में ही विरहायल आहे. And is the हे जो सिंधी आहे हे कॾहिं कॾहिं ॾुखियाई आहे. It's difficult to understand. Is a particular reason to it? Is it like attributed to a particular region or a locality, or how different it is from a colloquial Hindi or like Sindhi spoken in at home? मूंखे लॻे थो हीअ सिंधी आहे 18वीं सदीअ जी, माना वी आर टॉकिंग अबाउट 250 years ago. त उन वक़्तु जेका आम सिंधी हलंदी हूंदी सिंध में, पंजाब इलाइक़े में, उन में ही जेका वोकेबुलरी आहे उहा हले थी. हिन में घणा जेके अखर आहिनि उहे सिंधीअ में जेके संस्कृत मां आयल आहिनि उहे अखर लफ़्ज़ आहिनि, ऐं कुझु कुझु तुर्की जा बि आहिनि. छाकाणि तव्हां ॾिठो हूंदो सूफ़ी मत में बि काफ़ी पोइट्री जेका आहे, इवन गुरु ग्रंथ साहिब में तुर्किश वर्ड्स आहिनि, अरेबिक वर्ड्स आहिनि, फारसी वर्ड्स आहिनि, ऐं संस्कृत वारा आहिनि, मोस्टली संस्कृत वारा आहिनि. जीअं सिंधी मोस्टली संस्कृत भाषा आहे, संस्कृत मां निकितल आहे, त लॻभॻि 90% अखर लफ़्ज़ जेके आहिनि सिंधीअ में संस्कृत जा आहिनि. पर उन वक़्तु अहिड़े नमूने ॻाल्हायो वेंदो हो, या कोहो अखर आहे जेको असां हार्डली वापरींदा आहियूं हाणे. कोहो माना छो, भई असां हाणे उहो छो था वापरियूं पिया, त उहो उन वक़्त जी भाषा जे हिसाब सां, मुंहिंजे हिसाब सां. Thank you so much. Sorry for wearing you it's up. perfectly fine. Perfectly fine. Lachu has joined. So pleased to see Lachu. Professor Lakshman Daryani is an old friend and a son of poet Hari Dilgir. He's probably sitting in a restaurant. Thank you for joining. Okay. I had a great privilege of meeting Professor Hari Dilgir. Okay, I'll start again. So, share. Okay, going back to where we were. He हाणे सचल सरमस जो again very briefly. सचल जी जेका लाइफ आहे, ॾिसो त हिन में टाइम जेको आहे ही overlapped with पंहिंजो सामीअ सां. They were contemporaries. माना एक्चुअली सचल साईं पंहिंजे शाह अब्दुल लतीफ़ सां गॾियो हो, ऐं शाह अब्दुल लतीफ़ हुनखे पंहिंजे टाइम में डिक्लेयर कयो हो भाई ही इज़ माई काइंड ऑफ अ पोएटिक इनहेरिटर, ऐं उहो मुंहिंजे मैसेज खे अॻियां खणी वेंदो. हालांकि जॾहिं सामी 9 साल जो हो जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ गुज़ारे वियो, त उन्हनि जी मुलाक़ात कोन थी, पर ही कंटेम्पररी हुआ. ऐं सचल जे लाइ चयो वेंदो आहे भई उनखे कैरेक्टराइज़ करणु, उनखे कंहिं कैटेगरी में रखणु ॾाढो ॾुखियो आहे. ऐं उनजी जेका पोएट्री आहे उहा अलॻि अलॻि विषयनि ते आहे. हू सिंधीअ में बि लिखंदो हो, फारसीअ में लिखंदो हो, सिराइकीअ में लिखंदो हो, पंजाबीअ में लिखंदो हो, ऐं हिकु ज़बरदस्त क़िस्म जो शाइर हो, जंहिंखे चइबो आहे अनल हक़ जो न्यारो ॾियण वारो सिंधीअ में, उहो सचल सरमस्त आहे. त उनजा मां तमामु थोरा 2-3 बैत ख़ाली पढ़णु चाहींदुसि वक़्त जे हिसाब सां. पर मां जंहिं किताब मां पढ़ी रहियो आहियां उहो हिकु रिसेंटली सिंधोलॉजी में, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में कमु कंदो आहे मुकेश त्रिलोकाणी, जंहिं कॉलीग्राफी आर्ट खे सिंधीअ में आणण जी कोशिशि कई. ऐं मां हुनखे ईमेल त कई, ख़बर न आहे जॉइन कई या न, पर कॉलीग्राफी में उन कुझु आर्ट करे ऐं उन में सचल जो कुझु पोइम्स खयूं आहिनि. ही मुकेश आहे, मुकेश त्रिलोकाणी, जंहिं हीअ किताबु लिखियो आहे. ऐं उन मां कुझु शॉर्ट्स खणी करे तव्हांखे सचल जा तमामु थोरा, पर छाकाणि मूंखे लॻो सचल ऐं सामी लाइ अलॻि अलॻि वॾा प्रोग्राम करे सघिबा आहिनि. त हीअ किताब जो हिकु कवर पेज आहे, सिंधोलॉजी में मुकेश कमु कंदो आहे. त उन मां मां ख़ाली 2-3 खया आहिनि. जीअं हाणे हीअ जेको आहे तमामु मशहूरु आहे सचल जी जेका क्रिएशन आहे, नंगिणा निमाणींदा जीवे तीवे पालणा, आहे ॾाढो ॻायो वेंदो आहे संगीत में. ऐं हिन में यू कैन सी भई हिते ही नंगिणा निमाणींदा जीवे तीवे पालणा लिखियो आहे पंहिंजो कॉलीग्राफी में.
ऐं हेठि जेको आहे उहो नॉर्मल सिंधीअ में लिखियलु आहे। हिते मोहन गेहाणी करे हिकिड़ो असांजो सिंधियुनि जो वॾो लेखक आहे, उन कोशिशि कई आहे हिन खे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करण जी। आई beseech you anyhow protect my modesty। साॻियो ई हिते मूं निमाणीअ जी कीअं बि करे लॼपत रखजांइ सिंधीअ में माना लिखियलु आहे। ऐं हे जेको आहे देवनागरी में लिखियलु आहे, नंगिणा निमाणींदा जीवे तीवे पालणा। ॾाढो सुठो आहे, संत कंवरराम बि ॻायल आहे हिन जो, ॻायो आहे इहो। ऐं हिन पासे जेको आहे ही बि ॾाढो सुठो भॼन करे ॻायो वेंदो आहे सिंधीअ में। आं बानी तूं साईं पातुम पांद ॻिछीअ गल कपिड़ो। ही जेको लेटली जेको तमामु वॾो हिट थियो, घनश्याम वासवाणी जो ॻायो आहे, तव्हांखे यूट्यूब ते मिलंदो। ब्यूटीफुल कंपोज़िशन आहे। आं बानी तूं साईं पातुम पांद ॻिछीअ गल कपिड़ो। ऐं उनजी जेका आहे इंग्लिश में मीनिंग आहे, आई एम योर स्लेव एज अ टोकन ऑफ tying scarf around my neck, I surrender to you। ही जेको आहे देवनागरी में, ऐं हे सॻो उन सिंधीअ में कंहिं माना कई आहे, मां तुंहिंजी दासी आहियां। सचल में जेको आहे न, इन में असां हाणे ॾिठोसीं सामीअ जो बि 2 चैप्टर हुआ जेके नेही ते लिखियल हुआ। नेही नेठाई ह्यूमिलिटी जेको आहे सिंधीअ जे पोइट्री में जाम आहे, शाह सचल ऐं सामीअ जे। त उहो हिकु एॾो ब्यूटीफुली बयानु कयल आहे, जीअं आं बानी तूं साईं पातुम पांद ॻिछी गल कपिड़ो। ॿुधण में एॾो मज़ो थो अचे, ऐं उन में जेका नेठाई ॾिसणु अचे थी पई जेका, उहो तमामु ब्यूटीफुल आहे। हे हिन जो कैलीग्राफी में लिखियलु आहे सॼो। हाणे ही जेका आहिनि 2 मूंखे ॾाढा वणंदा आहिनि शचल जा। त पहिरियों जेको आहे ही, हदे वञे हर को लाहद वञे पीर, सचो सो फ़कीर जो हद लाहद लंघे वञे। ही इवन आबिदा परवीन बि ॻायो आहे। हदे वञे हर को लाहद वञे पीर, सचो सो फ़कीर जो हद लाहद लंघे वञे। Everyone goes up to limits, it is only a seer who goes beyond a limit। Sachu, that one is only फ़कीर who merges into limitless। Beautiful translation also। ऐं हिन पासे जेको आहे, मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया, मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुजुर्गी बेहद बुलाया। के नमाज़ूं निवड़ी पढ़न, के किन मंदर वसाया, ओॾो की न आया अकुल वारा इश्क खे। सच ब्यूटीफुल, हिकु क़िस्म जो दड़को थो ॾिए पियो जेके ॾेखाव करण लाइ मज़हब जो या रिलीजन जो यूज़ करनि था, उन्हनि जे लाइ। हिकु भेरो मां वरी पढ़ंदुसि, छा मूंखे तमामु वणंदो आहे। मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुजुर्गी बेहद बुलाया, के निमाज़ूं निवड़ी पढ़न, किन मंदर वसाया, ओॾो की न आया अकुल वारा इश्क खे। धर्मनि दुनिया जे माण्हुनि खे मुंझायो आहे, शेखिन पीरिन सियाणनि घणो गुमराह कयो आहे। हाणे निमाज़ूं था पढ़नि, किन वरी मंदर जा आबाद कया आहिनि, पर अकुल वारा माण्हू कॾहिं बि इश्क जे वेझो न आया। हिते इश्क माना जेको रूहानी इश्क जंहिंखे चयो वेंदो आहे सिंधीअ में, उहो आहे। हाणे मां 1 मिनट शेयर करणु बंदि थो कयां त ही 2 बिल्कुलु तव्हांखे टेस्टर वांगुरु, टीज़र वांगुरु होपफुली एपिटाइज़र आहे, होपफुली तव्हांखे वणियो हूंदो। त आई एम नाउ गोइंग टू रीड फ्यू 2 or 3 कंटेम्पररी जेके आहिनि। मां रचना हिकिड़ी मैगज़िन निकिरंदी आहे पंहिंजी हिन मां सिंधोलॉजी मां, काफ़ी पुराणी मैगज़िन आहे लिटरेरी, जेका पंहिंजो घणनि ई सालनि खां निकिरंदी आहे। यू कैन सी इट सेज 45 साल, माना past 45 years this has been published। अॼु की तारीख़ में हुन एडिटर मुकेश तिलोकाणी आहे, ऐं इलाही सालनि खां सिंधोलॉजी वारा ई संभाले वेठा आहिनि हिनखे आदिपुर कच्छ में। ही कवर फोटो आहे लेटेस्ट इशू जो, आबिदा परवीन जो। तव्हांखे ख़बर हुजे शायदि त आबिदा परवीन सिंधी हुई, ऐं उन सिंधीअ में बि घणो ई कुझु ॻायो आहे। त उन में हिन इशू में लक्ष्मी खिलाणी उन ते तमामु ब्यूटीफुल आर्टिकल लिखियो आहे। लक्ष्मी खिलाणी पहिरीं सिंधोलॉजी जा डायरेक्टर हुआ, हाणे कलकत्ते में रहंदा आहिनि। त उन में जेके कुझु कविताऊं छपियल आहिनि, उन मां ही मां 3 सिलेक्ट कयूं आहिनि, ऐं उन्हनि जो तव्हां नालो ॾिसी सघंदा। ही आहे, पहिरियों आहे नज़म ढोलण राही, ऐं हिन पासे आहे कविता सरिता शर्मा जी।
त मां हाणे पहिरीं ढोलन राय जी नज़म थो पढ़ां। उनजो उनवान आहे, टाइटल आहे ॿुड़ी, ज़ीरो। ॿुड़ीअ अंदर बि कुझु कोन्हे, ॿुड़ीअ ॿाहिरि बि कुझु कोन्हे, ॿुड़ीअ जो सच ॿुड़ी आहे, ॿुड़ी पंहिंजे हुअण जी पाण ई ख़ुदि साबिती आहे, ॿुड़ी माज़ी न मुस्तक़बिल, ॿुड़ी हर वक़्तु हाल आहे, ॿुड़ीअ जो राज़ ॼाणण लाइ पवे ख़ुदि खे ॿुड़ी थियणो, उन्हीअ खां पोइ कोई राज़दान नाहे, ॿुड़ीअ जो सच ॿुड़ी आहे। हिकु दफ़ो मां वरी पढ़ां। ॿुड़ीअ अंदर बि कुझु कोन्हे, ॿुड़ीअ ॿाहिरि बि कुझु नाहे, ॿुड़ीअ जो सच ॿुड़ी आहे, ॿुड़ी पंहिंजी हुअण जी पाण ई ख़ुदि साबिती आहे, ॿुड़ी माज़ी न मुस्तक़बिल, हे अरेबिक वर्ड्स आहिनि। फारसी माज़ी माना पास्ट, मुस्तक़बिल माना फ्यूचर। ॿुड़ी माज़ी न मुस्तक़बिल, ॿुड़ी हर वक़्तु हाल आहे, ॿुड़ीअ जो राज़ ॼाणण लाइ पवे ख़ुदि खे ॿुड़ी थियणो, उन्हीअ खां पोइ कोई राज़दान नाहे, ॿुड़ीअ जो सच ॿुड़ी आहे। मां जॾहिं पढ़ियो त मूंखे थोरो हिन में बुद्धिस्ट फिलोसॉफी जी टेस्ट आई, जेको शून्यवाद करे हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे बुद्धिज़्म में, उनजो मूंखे हिन में थोरो असरु नज़र आयो। हाणे मां कविता थो पढ़ां सरिता शर्मा जी, टाइटल आहे वक़्तु ऐं सफ़र। वक़्त जो पखीअड़ो उॾामंदो थो वञे लॻातार, बिना साही पटण जे सदियूं साल ॾींहं, खण पल, ऐं खण हिते जेको आहे उहो संस्कृत जेको अक्षर आहे, अखर लफ़्ज़ आहे खन या क्षण, मूमेंट, त उनखे सिंधीअ में खयल आहे खण पल वञनि था गुज़रंदा, इन सां गॾु ज़िंदगीअ जो सफ़र हलंदो थो रहे, केतिरा मुक़ाम था अचनि, कॾहिं रोशनीअ जा झरमट, कॾहिं कारी बाट, विच विच में टांडाणे जी लाट, गुज़िरियल वक़्त जी यादि, ईंदड़ जी आस, इहे ई बणजनि था जीअण जा आधार, ऐं सभु सहण जी सघ। मूंखे हिन में जेके कुझु वणियो, हिन में आहे त ब्यूटीफुल पोएम, पर जेके सिंधीअ जी जेका मिठास आहे, जीअं कॾहिं रोशनीअ जा झरमट, कॾहिं कारी बाट, ऊंधाई राति हुजे तमामु, विच विच में टांडाणे जी लाट, गुज़िरियल वक़्त जी यादि, तमामु मूंखे ई वणियो जेको सिंधीअ जो लैंग्वेज जो यूज़ कयल आहे, मूंखे वणियो। त ही आहे ढोलन राही ऐं सरिता शर्मा, ऐं आख़िर में हिकिड़ी ॿी बि आहे, हीअ गज़ल आहे, जंहिंजो लेखक आहे कनयो मांदो, ऐं भाउ भोपाल में रहंदो आहे। छो अजायो बुरे जी बुराई कयूं, वेर दिल मां कढी अॼु अच सफ़ाई कयूं, का वफ़ा कम न आई कॾहिं वक़्त ते, दिल चवे थी वरी बेवफ़ाई कयूं, सॾु हवाउनि बि कंहिंखे कयो आहे कॾहिं, कंहिं बि आहट जी छो पुठ भराई कयूं, कूक हुन पार थी पोइ पहुची जॾहिं, दर्द सां दोस्ती कुझु सवाई कयूं, आदतूं हिक ॿिए जूं बि ठहिकी अचनि, जे अंदर जे टुंगनि जी सिलाई कयूं, को त अहसास जेकर अखियुनि में रखूं, ईअं विढ़ूं छो भला जग खिलाई कयूं, जिस्म जो सूर बि थो पवे पोइ विसरी वञे, जिस्म जो सूर बि थो पोइ विसरी वञे, बाहि जी बाहि सां सुकाई कयूं, रूह खे मांदा केॾी थी राहत मिले, जे स्वार्थ बिना थी भलाई कयूं। तमामु सुठो मूंखे लॻो पढ़ी करे। ऐं हिन में जेको ही आहे, दर्द सां दोस्ती कुझु सवाई कयूं, नॉर्मली ही सवाई कंदा आहियूं सिंधीअ में, जेॾी महिल माण्हू ड्रिंक करण वेहंदा आहिनि न, आख़िर में चवंदा आहिनि सवाई कयूं, त हिन केॾो सुठे नमूने हुनखे यूज़ कयो आहे, दर्द सां दोस्ती कुझु सवाई कयूं। त ही आहे कनयो मांदो, उनजी लिखियल गज़ल, ऐं ही मुंहिंजो आख़िरी पेज आहे
त मां हिन खे यूट्यूब ते रखंदुसि ऐं कोशिशि कंदुसि त हिन खे पॉडकास्ट में बि कन्वर्ट कयां